अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमीर से आयो मेहरान टीवी न्यूज़। यहाँ है रुखसार हैदर। सबका पहले एक नज़र हेडलाइंस पे। चक्र वेझो रुस्तम थाने जे कच्चे वारे इलाइक़े में जतोई बिरादरी जी ॿिनि धिरनि में कार तकरार था छेड़ो। फायरिंग में 6 ॼणा क़त्ल, 12 ॼणा ज़ख़्मी। मारजी वेलर में बख्शल, काको, रावत, चोटी ऐं हुज़ूरो शामिल। वाक़े बाद धुरियूं मोर्चा बंदि थी वयूं। इलाइक़े में सख़्त छिकताण, पुलिस तहरुक न वरितो। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह चयो आहे त आदमशुमारी जे नतीजनि बाबति सूमर ते ॿीहर इजलास थींदो। 2017 जी आदमशुमारी ते ख़दशा आहिनि। वफ़ाक़ नई आदमशुमारी कराए। CCI इजलास में मूं सिंध जे अस्पतालनि जो मामलो उथारियो। वज़ीर आज़म जो त सिंध हुकूमत अस्पतालूं पाण हलाए। कुझु माण्हू वज़ीर आज़म खे ग़लति मशवरा ॾेई रहिया आहिनि। वफ़ाक़ सूबनि खे ॾियण बदिरां रुॻो खसण में पूरो आहे। वफ़ाक़ टैक्स ओगाड़ी बावजूदि फंड नथो ॾे। जहांगीर तरीन बाबति फ़िलहाल कुझु नथो चई सघां। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त बेटनि वारे मामले ते सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं जारी आहिनि। बेटनि ते दावत सां खरबे रुपयनि जी सीड़प थींदी ऐं मुल्क ख़ुशहाल थींदो। मुल्क में 50 सालनि खां पोइ 2 डैम ठही रहिया आहिनि। डैमनि ठहण सां सस्ती बिजली पैदा थींदी। हुकूमत ग़रीबनि खे सस्ते अघ ते घर ॾियण जी कोशिश करे रही आहे। सेनेट चेयरमैन जी चूंड ख़िलाफ़ यूसुफ रज़ा गिलानी इंट्रा कोर्ट अपील दाख़िल करे छॾी। यूसुफ रज़ा गिलानी सिंगल बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कई। दरख़्वास्त में अपील कई वई आहे त 7 वोट रद्द करण जी प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे फ़ैसिले खे कालादम करार ॾिनो वञे। जाली अकाउंट्स केस सेनेट जे अॻूणे डिप्टी चेयरमैन सलीम मांडवीवाला ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो किडनी हेल्थ रेफरेंस में नामज़द सलीम मांडवीवाला, एजाज हारून ऐं ॿिया जवाबदार इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश। अदालत सलीम मांडवीवाला समेत समूरनि जवाबदारनि खे 15 अप्रैल ते तलब करे वरितो। मुल्क अंदर कोरोना वायरस खे 98 मरीज़नि दम ॾेई छॾियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5329 नवां केस आहिनि। मर्द सबब हयाती विञाईंदड़नि जो अंग वधी 15,124 थी वियो। मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 7,05,517 ताईं पहुची वियो। NCOC मौजूदु हिन वक़्तु फ़ाल केसनि जो अंग 66,994 आहे। सॼे मुल्क में कोरोना केसनि जे मस्बत अचण जी शरह 10.69% रही। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी रिपोर्ट ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी बिल्डर्स जी एजेंट आहे। एॾियूं वॾियूं इमारतूं ठही वञनि थियूं, इदारो किथे हूंदो आहे। अदालत कराची में ठहियल नस्ला टावर खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। नस्ला टावर जे मालिक खे नोटिस जारी, 1 हफ़्ते अंदर जवाब तलब। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच में हादिर अखियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी। अदालत म्यूनिसिपल कमिश्नर ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾिनो त म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख ऐं सफ़्तर ॾुधियो खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे।